मोज़िज़ साथियों, आऊं आहियां हुसन अब्बास। पीपल्स पार्टी सिंध जे अंदरि कंहिं बि शरीफ़ माण्हू, कंहिं बि आम वर्कर, कंहिं बि लोअर मिडिल क्लास जे माण्हूअ खे टिकट नाहे ॾिनी। पीपल्स पार्टी टिकट जागीरदारनि खे, सरमाएदारनि खे ऐं ठेकेदारनि खे टिकटूं जारी कयूं आहिनि। उन्हनि माण्हुनि खे जेके गुज़िरियल 70-80 सालनि खां इक़्तिदार में रहंदा था अचनि पिया, उन्हनि जो औलाद ऐं जेके मुसलसल हींअर 15 सालनि में ख़रबपति बणिजी विया, उन्हनि साॻियुनि ई माण्हुनि खे पीपल्स पार्टी टिकटूं जारी कयूं आहिनि। पीपल्स पार्टी खे कंहिं बि शरीफ़ माण्हू जी ज़रूरत न आहे। सॼी सिंध में पीपल्स पार्टी टिकटूं बि पैसनि ते विकिरो करे, नौकरियूं बि पैसनि ते विकिरो करे, डेवलपमेंट जा फंड बि पैसनि ते रिलीज़ थियनि, इस्पतालुनि में दवाऊं बि पैसनि ते रिलीज़ थियनि। हर मामले में पैसो मुलवस आहे ऐं पीपल्स पार्टी जे आइन में इहा शइ शामिलु आहे। सिंध में हर रोज़ु नवां स्कैंडल साम्हूं अचनि था ऐं उन्हनि जी जेका ज़िम्मेवार आहे उहा यकीनन पीपल्स पार्टी आहे। पीपल्स पार्टी सिंध में करप्शन जा नवां ट्रेंड मुतारिफ़ कराया। आउं तव्हांखे हिकिड़ो मुख़्तसर किस्सो ॿुधायां थो। तव्हां यकीनन इहा सिंध में हाणे हैरानगी त ॻाल्हि कान्हे का करप्शन, पर यार ॻाल्हि वरी अजीब आहे त 2022 जो जेको सैलाब अचे, मथां सैलाब, हेठि सैलाब, ऐं पीपल्स पार्टीअ हिकिड़े हंधि बंद टोड़िया, ॿिए हंधि बंद ॾिना, ऐं ईअं ई पीपल्स पार्टीअ सिंध में डेल्टा वटि सिजावल ऐं ठठे ज़िले में वहंदड़ सिंधू दरिया खे बंदि ॾिनो। इहा ॻाल्हि तव्हांखे यकीनन काफ़ी दोस्तनि खे ख़बर कान्हे त पीपल्स पार्टीअ हलंदड़ वहंदड़ सिंधू दरिया खे डेल्टा वटि पिचिंग कई, उते हिकिड़ो गैर क़ानूनी बंद जो टेंडर कयो अरबा रुपयनि जो, ऐं उन टेंडर में छा थो थिए तव्हांखे हैरानगी थींदी। पीपल्स पार्टी, छाकाणि त पीपल्स पार्टी जी क़यादत खे पैसा खपनि था ऐं उन्हनि छा कई, पोइ सिंध सॼी ॿोड़ाइणी हुई, जंहिं ते उन्हनि खे फंडिंग वठणी इंटरनेशनल लेवल ते। हिननि छा कयो, हिकिड़ो हिननि जो ठेकेदार आहे, ठठो ज़िलो, सिजावल ज़िलो, साहिली पट्टी, ज़ुल्फ़काराबाद, डेल्टा, समुंड, ज़मीनूं, जमपीर, इहो सॼो कुझु मुंहिंजो मज़हब भाई ज़वार हाजी अली हसन ज़रदारी साहब खे अलाट थियल आहे त ज़मीनुनि खे कीअं तीनवाल कबो, उन्हनि जेके कीअं सेटलमेंट कबी, उहो सॼो हाजी साहब जो कमु आहे। हाजी साहब जे हथ में इरिगेशन जो निज़ाम बि आहे। हाजी साहब खे चयो वियो त बाबा इन में मोनार्कीअ खां हिते पिचिंग करणी आहे, हिते बंदि ॿधणो आहे, पाणीअ खे रोकणो आहे, ऐं पोइ हिते पाणीअ खे जमो करिणो आहे त जीअं सॼी सिंध बासानी ॿुॾी सघे ऐं असां सॼी सिंध में दुनिया खे ॾेखारियूं त बाबा सिंध ॿुॾी वई आहे, फंडिंग जी ज़रूरत आहे। हाजी अली हसन साहब जो हिकिड़ो दादुलो ठेकेदार आहे मोहतरम शेर मुगेरी साहब। शेरमंद मुगेरी साहब जो तहलक जैकमाबाद सां आहे। उनजो माज़ी बईद कहिड़ो आहे मूंखे ख़बर न आहे, उहे त जैकमाबाद जा माण्हू ॼाणनि। ऐं शेरमंद मुगेरी साहब फ्रंटमैन आहे हाजी अली हसन ज़रदारी साहब जो, जंहिंखां इहा ख़िदमत जो कमु उनखे ॾिनो वियो त दूल्हे दरिया खान वारो पासो बि ॿोड़, हेठाईअ ते उते ॻोठ बि ॿोड़, माण्हू बि मार, ऐं सिजावल खां मोनार्कीअ खां हिते बि बंद ॿध, ऐं सिंधू दरिया जे विच में पिचिंग कयो। हिन छा कयो जो अरबा रुपयनि जो टेंडर थियो, हिकु त चंद मिशनियूं लथियूं उते, उनखां पोइ किरोड़े रुपया उतो निकिरी विया सरकारी फंड, ऐं उहा ई वारी खणी उते विच में पथर विझी सिंधू दरिया खे ब्लॉक करे उनजो कुदरती वहकिरे खे रोकियो वियो। कुदरती वहकिरे खे रोकण जी सज़ा सॼी सिंध भोगी, पाणी रुकिजी वियो, पाणी अॻिते फ्लो न कयो, हली न सघियो, ऐं नतीजे में सॼी सिंध भुॻी, ऐं पोइ नतीजे में पीपल्स पार्टीअ सॼी दुनिया मां फंड कठे कया, ऐं पोइ शेर मोहम्मद मुगेरी साहब अरबा रुपया कमाया। ऐं उन वटि ॿियो त घणो कुझु ठीकनि मां उन कयो आहे, उहे कहाणियूं बि साम्हूं अचनि पियूं,
पर जॾहिं मां हीअ रिपोर्ट पढ़ी जेका मख़फ़ी रिपोर्ट आहे, ॻुझी रिपोर्ट जेका मूं ताईं पहुती, त सिंध खे 2022 में जेको सैलाब आयो, उन हथरादू सैलाब में इन मुगेरी साहब ठेकेदार साहब सॼी सिंध ॿोड़ाई। ऐं उहो ठेकेदार साहब हाणे उन वटि करप्शन जो पैसो आहे, पोइ उन में हाणे उहो वोट ख़रीद करे पियो, पोइ हिकिड़ियूं कूड़ियूं एम्बुलेंसूं पियो हलाए जीअं हाजी साहब हलायूं नवाबशाह में। ईअं ई माण्हुनि खे बेवकूफ़ बणायो पियो वञे, भंगड़ा पिया पवनि। हाणे सिंध जी सियासत ठेकेदारनि हवाले आहे। ठेकेदारनि खे अकोमोडेशन कयो पियो वञे सॼी सिंध में। ठेकेदार, जागीरदार, सरमाएदार सिंध जे माण्हुनि जे क़िस्मतुनि जा फ़ैसिला इहे था कनि त आम माण्हू बुख मरे त भली मरे, सिंध में करप्शन ज़िंदाबाद। उन करे आउं सम्झां थो त इहो PS1 जैकमाबाद ते बीठल आहे शेरबंद मुगेरी साहब, जेको अॼु जो अरबपति माण्हू आहे उहो सिंध जे नाजाइज़ पैसे मां जेको हुन सॼी सिंध खे ॿोड़े टोड़े मरोड़े हुन एरीगेशन जे सॼे सिस्टमनि खे तबाह करे पैसो ठाहियो आहे। जैकमाबाद जा माण्हू हाणे नचंदा कुॾंदा, पंहिंजी गैरत बि खपाईंदा वोट पैसनि ते, ऐं वोट मुगेरी साहब खे कुॾी न चीॾींदा। ऐं पोइ जैकमाबाद जा माण्हू वरी दलाल ऐं चमचा त ख़ुशि हूंदा, आम माण्हू वरी रोअंदा त कुझु न मिलियो। सो उन करे पीपल्स पार्टी खे शरीफ़ माण्हू जी ख़ैर ज़रूरत न आहे। असांजो कमु आहे आवाज़ु उथारणु, जेसिताईं सिसीअ में साहु आहे। फतेह हक़ जी आहे। तव्हां मुंहिंजी वीडियो पसंदि अचे त हिनखे शेयर कयो, लाइक कयो, कमेंट्स ॾियो, मूंसां गॾु जुड़ियल रहो। महिरबानी।